फुलजी में सिंधी अदबी संगत शाख पाक शरीफ जे सालियानी चूंड ज़िले राब्ता सेक्रेटरी वसीम आकाश सिताई जी निगरानी में थी गुज़री, जंहिंमें साल 2023 लाइ हेठियां उहिदेदार चूंडिया विया। सेक्रेटरी हाकिम अली बठड़, जॉइंट सेक्रेटरी सदाम हुसैन चन्ना, खजानची तैमूर अली जुणेजो, ऑडिटर एम बच्चल कलोड़ो, काउंसलर अयाज अली मल्हा, कारोबारी कमेटी जा मेंबर गुलजार कलोड़ो, वफा बहादुर चांडियो, मोहम्मद आसम मेमण, असलम पाटराई ऐं इज़हार अली कलोड़ो चूंडिया विया। इन मौके ते सिंधी अदबी संगत शाख पाक शरीफ जी बहितरीन लेखक गुलजार कलोड़े पारां ज़िले राब्ता सेक्रेटरी मोहतरम वसीम आकाश सेताई ऐं चूंडजी आयल सभिनी उहिदेदारनि खे गुलनि जा हार पाराया ऐं मुबारकूं ॾिनियूं। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।